कराची सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुबैर नूनारी गुज़िरियल ॾींहुं पपरी में दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। खेसि राति जो 3 वॻे सीने में सूरु पियो। खेसि फौरी तौरु जिना अस्पताल नी वियो, पर हुन रस्ते में दम धणी हवाले कयो। इतला ते वॾी तादाद में अवामी तहरीक, सिंधी मज़दूर तहरीक, सिंधियाणी तहरीक, सुजाग ॿार तहरीक ऐं ॿियनि मुहाज़नि जा अॻवान ऐं कारकुन पहुची विया। संदसि जनाज़े नमाज़ मारवी ॻोठ ग्रीन सिटीअ में अदा कई वई, जंहिंमें अवामी तहरीक जो सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी सदर हाजी ख़ान समो, अवामी तहरीक ज़िले मली जे सदर प्रहस उमरो, ख़ालिद तुनियो, अमर मक्सी, सतार गोपांग, इकबाल जरवाड़, सुजाग ॿार तहरीक जो मरकज़ी सदर फाज़िल खोसो ऐं ॿिया कुल कांदी थिया। ज़ुबैर नूनारी जे मढ़ खे कज़ाफ़ी टाउन जे कब्रिस्तान में क़ौमी गीतनि, केनाल, नामंज़ूर जे नारनि ऐं सुर्ख़ सलाम जे सदाउनि ज़रिए मिटे माओ हवाले कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ज़ुबैर नूनारी खे ज़बरदस्त भेटा पेश कंदे चयो त ज़ुबैर नूनारी सुजाग ॿार तहरीक खां वठी सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी उहिदे ताईं अणविरछ जदोजहद कई आहे। संदसि विछोड़े सां वॾो ख़ाल पैदा थियो आहे। ज़ुबैर नूनारी पंहिंजे पार्टी नज़रिए सां आख़िरी वक़्त ताईं निभायो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।